سبيل الله من آمن تبغونها عوجا وأنتم شهداء وما الله بغافل عما تعملون يا أيها الذين آمنوا إن تطيعوا فريقا من الذين أوتوا الكتاب يردوكم بعد إيمانكم كافرين وكيف تكفرون وأنتم تتلى عليكم آيات الله وفيكم رسوله ومن يعتصم بالله فقد هدي إلى صراط مستقيم صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व ताला मथिन आयतुनि सगोरनि में यहूद नसारा जा जेके इतराज़ात हुया त मिलत इब्राहिमीअ ते असां आहियूं, अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे रद्द कयो ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला खाना काबा जे मरकज़ी क़िबले हुजण जे लाइ अल्लाह तबारक व ताला उन जे शान में आयत सगोरी नाज़िल फरमाई ऐं उन्हनि जे इन ॻाल्हि खे रद्द कयो त हू चवनि पिया त बैतुल मुक़द्दस जे मुंहुं करे निमाज़ पढ़िजे। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे ॻाल्हि खे रद्द कयो त पहिरियों जेको अल्लाह तबारक व ताला हिन दुनिया जे तख़्ते ते जेको इबादत खानो बणायो उहो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए सां काबतुल्लाह खे बणायो। हाणे हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त ए पैगंबर अलैहिस्सलाम खेनि चओ त ए किताब वारो अल्लाह जी आयतुनि खे छो नथा मञो ऐं हक़ीक़त करे जेकी कंदा आहियो तंहिं ते अल्लाह हाज़िर आहे। अहल किताब मां मुराद यहूद ऐं नसारा आहिनि। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई त हाणे ज़ाहिर थी चुको मिलत इब्राहिमीअ ते तव्हां न आहियो बल्कि मिलत इब्राहिमीअ ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन खे मञण वारा आहिनि। तंहिंजे करे तव्हां इन ॻाल्हि खे हाणे बख़ूबी ॼाणियो था त पोइ छो अल्लाह तबारक व ताला जी आयतुनि खे नथा मञो। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ए पैगंबर चओ त ए किताब वारो जेको ईमान आणे तंहिंखे अल्लाह जे वाट खां उन वाट जी ॾिंगाई घुरी छो था जलियो हिन हूंदे जो अवी ॼाणंदड़ आहियो। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व ताला यहूद नसारा जी जेका शैतानगिरी आहे उन खे वाज़िह फरमायो आहे। जीअं त यहूदिन जी इहा तमन्ना हूंदी आहे त जेकी मुसलमान आहिनि इन्हनि खे फेरे करे कुफ्र जे अंधेरनि में धिकियूं। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारका में बि हिननि इहा कोशिश कई। पहिरियों त हिननि कोशिश कई त असां हिन नाऊज़ बिल्लाह इस्लाम में को ॾिंग ॻोल्हे करे आम जेके मुसलमान आहिनि उन्हनि खे असां वर्गिलायूं त जीअं उहो इस्लाम तां फिरी वञनि। ऐं ॿिए नंबर ते त जॾहिं मदीने मुनव्वरा में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में ओस ऐं ख़िज़र जे वॾा क़बीला रहनि पिया जिन जी ईअं सम्झो त थोरी ॻाल्हि ते 120 साल लड़ाई हली ऐं उहे असली मदीने जा न हुया बल्कि यमन खां आयल हुया। बहरसूरत जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने पाक में आया त पोइ उन्हनि ईमान आंदो ऐं उहे पाण में खीर खंड बणिजी विया। पोइ हो कोशिश करनि पिया त ही पाण में विड़ी पवनि जीअं उन्हनि जी जेका पुराणी जेका जंग आहे उहा लड़ाई आहे उहा शुरू थी वञे। जीअं पोइ हिकिड़े यहूदी शाद बिन केस या शाद बिन केस कंहिं मजलिस में अहिड़ा शेर चवराया या ख़ुदि चयई जंहिंसां ॿिन्हिनि कबीलनि जी जेका पुराणी जेका वेड़ हुई जीअं उहा उभरी पए ऐं उहे ख़ुदि उभरी पिया। उन अहिड़ा के अल्फाज़ ॻाल्हाया शेर में। पोइ क़रीब हुयो जो पाण में विड़नि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निकिरी आया हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन मजलिस में आया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां पुराणी जाहिलियत वारी असबियत ते विड़ो था हालांकि तव्हां ईमान आंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे तंबीह कई ऐं उहे तौबा ताइब बणिजी विया। ऐं यहूद नसारा जी इहा साज़िश हूंदी आहे हिन वक़्तु बि मुसलमाननि जे उहे ख़िलाफ़ साज़िश करनि था त जीअं मुसलमाननि खे राह रास्ता हटायूं। मिस्र में हुननि अहिड़ो क़ुरान छपरायो हो जंहिंमें हुननि पंहिंजी रद बदल कई हुई। इन ई सूरत जी आयत वमन यब्तग़ी ग़ैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन यानी उन जी माना इहा आयत जेको दीन इस्लाम खां सवाइ को रस्तो तलाश कंदो को दीन तलाश कंदो त अल्लाह साईं उन जे दीन खे क़बूल न कंदो। उन्हनि वरी ग़ैर जे लफ़्ज़ खे कटराए छॾियो जंहिंजी माना इहा थी वई जेको तलाश कंदो इस्लाम खे
दीन करे फलन युक़बल मिन, ऐं उनखे क़बूल न कयो वेंदो, यानी एॾी उन्हनि साज़िश हलाई। बर सूरत हू वक़्तनि फ़वक़्तनि यहूदी ऐं नसारा साज़िश कंदा रहनि था त जीअं मुस्लमाननि खे पंहिंजे राह रास्ता हटाइनि। हिन वक़्तु बि हू कोशिशि करनि था, हता की हो असांजो ही क़ुरान बि पढ़नि था, उनजी तशरीह बि पढ़नि था, उनजो तफ़सीर बि पढ़नि था, हदीस पढ़नि था, हदीस जी तशरीह तफ़सीर सभु किताब जेके बि आहिनि उहे पढ़नि था। इन नीयत सां पढ़नि था त जीअं असां इन्हनि में अहिड़ो होशियारीअ सां बातिल अक़ीदनि खे दाख़िल कयूं त जीअं आम मुस्लमान जीअं बातिल जे तरफ़ मुड़ी अचे ऐं राह रास्ता हटी वञे। उहे तमामु घणी कोशिशि था कनि, अल्लाह साईं हिफ़ाज़त में रखे। इन्हनि जी हाणे बि कोशिशि हले थी। अल्लाह साईं फरमाए थो त जेकी बि तव्हां इहे कम कयो था, साज़िशूं कयो था, जेकी अवी कंदा आहियो तंहिंखां अल्लाह बेख़बर न आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे साज़िशुनि खां ख़बरदार करे ईमान वारनि खे तंबीह करे थो। अल्लाह साईं फरमाए थो त ए ईमान वारो, जेकॾहिं किताब वारनि मां कंहिं बि टोलीअ जी फरमाबरदारी कंदव त अव्हां जे ईमान आणण खां पोइ अव्हां खे काफ़िर करे फेराईंदा। हता के सूरतुल बक़रा में भी हिकिड़ी आयत सगोरी जो हिस्सो आहे, वलन तर्दा अंकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साईं फरमायो त ही यहूदी तेसिताईं तव्हां खां राज़ी न थींदा, जेसिताईं जो तव्हां इन्हनि जी मिल्लत यहूदी ऐं नसारा एसिताईं तव्हां खां राज़ी न थींदा, जेसिताईं तव्हां इन जी दीन या मिल्लत खे अपनायो न, तेसिताईं तव्हां खां राज़ी न थींदा। यानी एॾी माना ईअं कोशिशि करनि था। बर सूरत अक़ीदे में या जेको आहे सो अमालनि में हे कोशिशि करनि था त जीअं मुस्लमान पंहिंजे अक़ीदे तां बि फिरनि ऐं अमालनि में बि फिरनि। अक़ीदे मां इहा मुराद आहे त जीअं अल्लाह तबारक व तआला जे वहदानीअ जो इनकार करनि, ऐं अमालनि में जीअं उन्हनि जी अमाल जेके बि हू करनि था, जेके बि उन्हनि जा जेके अमाल आहिनि, अमाल मां मुराद जेकॾहिं उन्हनि जी उथणी वेहणी आहे, उन्हनि जो खाइणु पीअणो आहे, उन्हनि जी ईअं सम्झो त माश मईशत जेको बि आहे, जेकॾहिं कोई शख़्स अक़ीदे खे अपनाईंदो त अक़ीदतन काफ़िर थी वेंदो, ऐं जेकॾहिं अमाल उन्हनि जा अपनाईंदो त ईअं सम्झो त अमाल में ॼण उन्हनि जो तरीक़ो इख़्तियार कयईं। अल्लाह तबारक व तआला असांखे बचाए। कुफर चाहे अमाल में हुजे चाहे अक़ीदे में हुजे, बहरहाल ख़राब आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां असांखे इन्हनि खां बचाए। बर सूरत अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो, ऐं अवी हिन हूंदे कीअं कुफर था थियो, कीअं काफ़िर था थियो जो अल्लाह जूं आयतूं अवां ते पढ़जनि थियूं ऐं संदसि पैगंबर अवां में आहे। हिन आयत सगोरीअ जो जेको मुखातिब आहिनि मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त हूअं त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम मजमईन आहिनि, छो त उन वक़्तु हुया हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में सहाबा इकराम हुया। त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त अवी हिन हूंदे कीअं काफ़िर था थियो जो अल्लाह जूं आयतूं अवां ते पढ़जनि थियूं ऐं संदसि पैगंबर अवां में आहे। पर मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त दर हक़ीक़त इहो क़यामत ताईं मुस्लमान जेके बि ईंदा उन्हनि खे इहो सबक़ आहे। यानी जेके बि अल्लाह तबारक व तआला अहकाम नाज़िल फरमाया आहिनि उहे चिटा ऐं ज़ाहिर ज़हूर आहिनि, ऐं वफ़ीकुम रसूल उहा मुराद ई आहे, संदसि पैगंबर अवां में आहे। बिज़ाती ख़ुदि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न आहिनि, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं हिन वक़्तु बि ज़िंदा आहिनि। जेकी शख़्स इहे इन्हनि खे अपनाए करे जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारींदा त कामयाब बणिजी वेंदा। इन आयत सगोरीअ खे अहले बिदत वरी आम मुस्लमाननि खे गुमराह कंदा आहिनि, चवंदा आहिनि त ॾिसो अल्लाह साईं फरमाए थो वफ़ीकुम रसूल ऐं संदसि पैगंबर अवां में आहे। नऊज़ बिल्लाह उहे छा चवंदा आहिनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ बिल्लाह हाज़िर नाज़िर आहे। हालांकि हाज़िर नाज़िर अल्लाह तबारक व तआला जी सिफ़त आहे। हू आम मुस्लमाननि खे गुमराह कंदा आहिनि त ॾिसो चवनि था त ॾिसो अल्लाह तबारक व तआला ख़ुदि फरमाए थो त ऐं संदसि पैगंबर अवां में आहे, हालांकि ईअं न आहे। बर सूरत इन जो मिसाल ईअं ई आहे त जीअं अक्सर असांजे मज़ारनि जे दरवाज़नि ते बि ईअं लिखियलु हूंदो आहे, हिकिड़ी आयत सगोरी जो हिसो लिखियलु हूंदो आहे त वमन दख़लहु कान आमिना। हालांकि इन आयत जो हिसो इहो काबतुल्लाह लाइ आहे, यानी जेको काबतुल्लाह जे हुदूद हरम में दाख़िल थी वियो उहो अमुन वारो आहे, ज़ाहिरी बि ऐं बातिनी बि। ज़ाहिरी इहो त जेकॾहिं को जुर्म करे थो त उनखे अहिड़े सूरत सां ॿाहिरि कढिबो हुदूद हरम खां, पोइ उनजे मथां हद लॻाइबी, ऐं बातिनी ईअं त उहो दोज़ख जे बाहि खां बची वियो। बर सूरत इन्हनि हिकिड़ी आयत ख्वाजा फरीदुद्दीन
शकरगंज जे मज़ार जे दरवाज़े जे ॿाहिरां बि ईअं लिखियल हुई वमन दख़लहु कान आमिना। हालांकि ख़ुदि जेको आहे ख्वाजा फरीदुद्दीन रहमतुल्लाह अलैह ख़ुदि अलाह वारा हुआ ऐं उनजे हथ ते केतिरा माण्हुनि इस्लाम क़बूलियो। उन त कॾहिं ईअं न चयो त मुंहिंजे मज़ार जे ॿाहिरां दरवाज़े जे ॿाहिरां इहा इनायत सगुरी जो हिसो लिखो। बर सूरत अहले बुद्दत केर बि आहिनि अल्लाह तबारक व तआला उनजी अकुल खे खसे थो छॾे। छो त अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। अल्लाह साईं जंहिंसां भलाई जो इरादो कंदो आहे न उन्हनि खे दीन जी सम्झ अता कंदो आहे। जेके दीन जी सम्झ आहे ईअं सम्झो त अल्लाह जी महिरबानी आहे। बर सूरत अहले बिद्दत खे अल्लाह तबारक व तआला अकुल खां अंधो करे छॾियो आहे। बर सूरत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त ऐं जेको अल्लाह जे दीन खे चिमड़ी वठंदो तंहिंखे बेशक सिधीअ वाट ॾांहुं रस्तो ॾेखारियो वेंदो। अल्लाह जे दीन मां मुराद हीअ आहे त अल्लाह तबारक व तआला जे वहदानियत ते अल्लाह तबारक व तआला जेके बि अहकाम नाज़िल फरमाया आहिनि उन्हनि ते अमल करे ऐं हिन क़ुर जेको आहे इन ते अमल करे। जेकॾहिं इहो अमल कंदो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन्हनि खे असां सिधो रस्तो ॾेखारियो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला ते तवक्कुल जो मिसाल ईअं सम्झो त इंसान असबाबनि ते नज़र घटि रखे। जेकी कुझु बि हुजे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात ते नज़र हुजे। असबाब खां बि वधीक अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल हुजे। इहो आहे अल्लाह जे दीन खे चिमड़ी वठणु। इन मां मुराद इहा आहे। बर सूरत जेतिरो थी सघे अल्लाह तबारक व तआला जे तवक्कुल ते इंसान खे यकीन हुजे असबाबनि ते घटि हुजे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला असांजे दीन में ईअं आहे न जेको बि कमु कयो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे कयो। छो त जंहिं बि कम में अल्लाह तबारक व तआला जो नालो ईंदो त उहा शइ बरकत वारी हूंदी ऐं उन में बरकत हूंदी। दुआ आहे अल्लाह साईं खां अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुर ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।